अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त मंसूर कलबाणी ऐं मां आहियां कशिफ राजपुर। दोस्तों, असां हिन प्रोग्राम में तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम ॿारनि जी दुनिया में तव्हां लाइ खोड़ सारा रंग खणी आया आहियूं, जंहिंमें असांजा महिमान हूंदा, असांजो म्यूज़िक हूंदो ऐं असांजो खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं। जी तो दोस्तों, अॼो की मां हिकड़ी सुठी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त तव्हांखे हमेशह पंहिंजे पेरेंट्स जी ॻाल्हि मञणु घुरिजे। अगरि हू चवनि था त पोइ तव्हांखे उहा ॻाल्हि मञणु घुरिजे। तव्हांजा पेरेंट्स कुझु चवनि था त उहो ज़रूरु तव्हांजी बहितरी लाइ चवंदा हूंदा, कॾहिं बि न चाहींदा त तव्हां सां कुझु ग़लति थिए। त कशिफ, अॼोको प्रोग्राम ॾाढो सुठो थियण वारो आहे, असांजा महिमान बि हूंदा असां सां गॾु। त तव्हां छा था चवणु चाहियो अॼु जे ॾींहं जे बारे में? हमेशह जे तरह असांजो अॼु जो प्रोग्राम बि काफ़ी इंजॉइंग थियण वारो आहे। ॻाल्हियूं हूंदियूं, महिमान हूंदा, मौसीक़ी हूंदी ऐं असां व्यूअर्स खे काफ़ी इंजॉय करण वारा आहियूं। असांजा काफ़ी एपिसोड्स हली बि चुका आहिनि हिन प्रोग्राम जा, त हिन प्रोग्राम खे ॾाढो पसंदि पिया कनि माण्हू। त कशिफ, तव्हां ॿुधायो त तव्हांखे स्कूल में तव्हांजा फ्रेंड्स चवंदा आहिनि त तव्हां प्रोग्राम सुठो था कयो, या कोई तव्हांखे सलाह ॾींदा आहिनि? न, मूंखे काफ़ी जे स्कूल जा ॿारनि काफ़ी मतिलबु मूंखे चवंदा आहिनि त काफ़ी भलो शो आहे, असां इंजॉय कंदा आहियूं। हा, सही आहे, मूंखे पसंदि आहे शो करणु। त कुझु ॿार तारीफ़ बि कंदा आहिनि। हा, त पोइ तारीफ़ कंदा आहिनि त उहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, असांजी हौसला अफ़ज़ाई था कनि। एनकरेज कंदा आहिनि जी, त हाणे असां दोस्तों पंहिंजे महिमाननि ॾांहुं था हलूं। असांजो पहिरियों महिमान आहे मोहम्मद नोमान। ऐं कशिफ, तव्हां असांजी अदड़ी जो तारुफ़ करायो। ऐं असांजी ॿी महिमान आहिनि पारस सियाल। त दोस्तों, हीअ असांजा ॾाढा सुठा आहिनि महिमान, नोमान सियाल ऐं पारस सियाल। ऐं इहे नात ख़्वानी बि कंदा आहिनि ऐं तिलावत बि कंदा आहिनि। ॾाढो सुठी ॻाल्हि आहे इहा। त कशिफ, हिननि सां कुझु कचहरी था कयूं असां। जी, त तव्हां कोई सवाल हिननि खां पुछणु था चाहियो? हा, मां तव्हांखे सवाल थी पुछणु चाहियां त जॾहिं तव्हां काफ़ी घणियूं मतिलबु तव्हां नात ख़्वानी आहियो, त मतिलबु जॾहिं स्कूल में कुझु बि हूंदो आहे, मुहर्रम हूंदो आहे या कुझु बि कंहिं बि महीने में जॾहिं नाच कॉम्पिटिशन थींदो, तव्हां पार्टिसिपेट कंदा? पार्टिसिपेट बिल्कुलु साईं बि इलाही हौसला अफ़ज़ाई कंदा आहिनि स्कूल में। ऐं भले नात जो प्रोग्राम हुजे या तिलावत जो हुजे, कॉम्पिटिशन वग़ैरह वॾनि मिलादनि में भाॻ वठंदो आहियां। अच्छा, ज़बरदस्त। तव्हां सां गॾु असांजा ॿिया बि महिमान आया आहिनि, तव्हां ॿिन्हिनि सां गॾु। असांजो मेहरान बैंड आहे, आनंद भाई आहे, ऐं कीपैड ते बि आहे असांजो। त आनंद भाई, तव्हां ख़ुशि आहियो? जी, ॾाढी आनंद भाई बि ख़ुशि आहे, असां सभई बि ख़ुशि आहियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में त तव्हां बि ॾाढा ख़ुशि हूंदो, छो जो हीउ प्रोग्राम जा तव्हां ॾिसी रहिया आहियो, त इन प्रोग्राम खे ॾिसी तव्हांखे ख़ुशी थींदी। त हलो, असां पंहिंजे महिमाननि ॾांहुं था हलूं। त नोमान, तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? मां क्लास 8 में पढ़ंदी। ऐं तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? मां 6 क्लास में पढ़ंदी। अच्छा, ऐं तव्हां ॿिन्हिनि नात पढ़णु कॾहिं खां शुरू कयो? नात नंढे हूंदे खां शुरू कयो। नंढे घर जो माहौल बि आहे। मुंहिंजी मदर बि कान शेफ आहिनि, रोज़ा रखंदा आहिनि। मुंहिंजी ग्रैंड मदर ऐं सभु नात पढ़ंदा आहिनि तव्हांजे घर में? अच्छा, घर में माहौल ठहियलु आहे हिकिड़ो नंढे हूंदे खां। ऐं मुंहिंजो बाबा मुंहिंजी महिनत आहे ऐं आहिस्ते आहिस्ते हिन मक़ाम ते मूंखे पुॼायो। ऐं असांजो उस्ताद कारी गुलाम सरवर अमीनी साहिब जी महिनत आहे ऐं हुननि जो वॾो किरदारु आहे असांजे मक़ाम ते पुॼण। मूंखे ॾाढो सुठो लॻो त तव्हां दीनी ऐं दुनियावी ॿई तालीमूं हासिल करे रहिया आहियो। त तव्हांखे नात पढ़णु सेखारियो कंहिं हुयो? नात पढ़णु नंढे हूंदे घर मां सिखंदासीं घर में। ऐं हींअर 2-3 महीना पहिरीं 6-7 महीना थिया हूंदा त अकेडमी नात अकेडमी में वेंदा आहियूं। ऐं असां उस्ताद नात अकेडमी में लतीफ़ाबाद बिस्मिल्ला टाउन में 4 यूनिट में असां उस्ताद कादिर मलिक साहब, उस्ताद सलामत फिरोज़ पाकिस्तान वॾो नालो आहे, ऐं ॿियो उस्ताद हसन अली हुसैन साहब। अच्छा पारस, तव्हांखे बि मतिलबु नात ख़्वानी था कंदा? जी, आउं कंदी आहियां, बसि कॾहिं कॾहिं महिल वेंदी आहियां, न त आउं कोन वञा। इन करे त छोकिरनि जा इलाही 1.5 साल मिलाद हूंदा आहिनि, छोकिरियुनि जा हेॾा कोन हूंदा आहिनि। अच्छा, छोकिरियुनि जा घणा मिलाद न ईंदा आहिनि, इन जा त न वेंदा आहियो। घर में त पंहिंजी मम्मा पापा सिखंदा हूंदो तव्हां घणो त? जी, मतिलबु तव्हां शुरू में पंहिंजे पेरेंट्स खां सिखियो ऐं उन खां पोइ हाणे वरी अकेडमी में पिया वञो? उस्तादनि खां सिखो। 4 साल जो कारी गुलाम सरवर साहिब मुंहिंजा उस्ताद आहिनि। ऐं क़ुर शरीफ़ हिफ़्ज़ बि करां पियो, नाज़रा कारी साहब वटि कयो ऐं ॿियो तिलावत कंदो आहियां। ऐं हुननि जो वॾो किरदारु आहे हिन मक़ाम ते पुॼाइण में। असांजे पासे में मस्जिद आहे, बुखारी जामा मस्जिद, उनमें आउं हर जुमे नंढो बाबा वठी वेंदो मूंखे। त हर जुमे में आउं नात पढ़ंदुमि, तिलावत कंदुमि। उहे हुन मस्जिद जा पेश इमाम आहिनि कारी गुलाम सरवर साहिब। त हुन मस्जिद में 4 सालनि जो पहिरीं बाबा मूंखे दीनी तालीम पढ़ाई, पोइ वरी दुनियाई तालीम पढ़ाई। पहिरीं असांखे मदरसा छॾियो, पोइ स्कूल में असां हलंदा। ऐं तव्हां 4 सालनि जी उमिरि में वियो, हींअर तव्हांजी उमिरि छा आहे? 13 13 इयर्स। ऐं तव्हांजी उमिरि? 10
10 years. अच्छा ऐं कशिफ तव्हांजी केतिरी एज आहे? मां 11 इयर्स जी आहियां। ओके ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अच्छा मुंहिंजो तव्हांखां इहो सुवालु आहे त मतिलबु तव्हांखे मतिलबु जॾहिं हिनखे का मुश्किल थींदी आहे मतिलबु तव्हांखे घणी नॉर्थ खणी जो शौक़ु आहे तव्हां पारस खे पंहिंजे घर में हेल्प कंदा आहियो काफ़ी घणो? ऐं ॿियो त ही ॿई भाउ भेण बि आहिनि त हिक ॿिए खे हेल्प कंदा हूंदा त अगरि हिन खां कुझु विसरी वियो त हू ॿुधाईंदो हूंदो। भेण ॿुधाइनि जा वरी मूंखां कुझु विसरींदा भेण ॿुधाईंदी आहे। ऐं पहिरीं हिन जो हूंदे भेण मूंखां ई सिखी पोइ वरी सरकारी सां वटि वञणु लॻी पोइ उते का छात्राल ऐं आउं डिस्ट्रिक्ट में हैदराबाद डिस्ट्रिक्ट मिरान आर्ट्स कौंसल हाल में मां तिलावत में 2nd पोजीशन हासिल कई माशाल्लाह। ऐं ॿियो नात खाने में 2nd पोजीशन डिस्ट्रिक्ट जे मुक़ाबले में मां हासिल कई। अच्छा त तव्हां मेहरान टीम में पहिरां अची चुका हो कॾहिं? रमज़ान में अची चुका आहियां। अच्छा पोइ तव्हां नात बि पढ़ी हूंदी? अॼु बि तव्हां असांखे नात ॿुधाइण वारा हो न? तिलावत बि ॿुधाइण वारा। जी ज़रूरु कशिफ हिननि खां पुछूं था त तव्हां कहिड़ी क्लास में आहियो? मां 6th क्लास में आहियां। अच्छा अच्छा ऐं तव्हां कॾहिं मतिलबु स्कूल में तव्हां केतिरा मार्क्स टॉप कंदा हो तव्हां कॾहिं मतिलबु स्कूल में टॉप कयो हुजे कॾहिं? जी मां कयो टॉप। ओह माशाल्लाह। 5th क्लास में 1st पोजीशन हासिल की, 6th में 7th में 8th में टर्मिनल एग्जाम में भी फर्स्ट पोजीशन हासिल। ओह तव्हांजे पेरेंट्स तव्हांखे ॾाढो तव्हांजे पेरेंट्स खे त तव्हांखे ॾाढो फ़ख्रु हूंदो त पढ़ाई में बि ॾाढा होशियारु हो। सेंटर वेंदा आहियूं कंप्यूटर 2000 उते आउं अंग्रेजी लैंग्वेज सिखंदो आहियां। इंग्लिश लैंग्वेज ऐं मदरसा में वेंदो आहियां हिफ्ज़ करणु। 4थो पारो मुंहिंजो हिफ्ज़ में हले पियो हींअर नादरा मुकमल थी वियो। ऐं ॿियो किरात नात खानी रोज़ाना बाबा वठी वेंदा मिलादनि में ऐं ॿियो स्कूल में सुबुह जो डेली। अच्छा क्लास में मतिलबु स्कूल में तव्हांजी मतिलबु ॿार आहिनि न तव्हांजी क्लास वारा तव्हांजी तारीफ़ कंदा आहिनि या तव्हांखे चवंदा आहिनि त वाह तव्हांखे ॾाढी भली नात था पढ़ो ऐं तव्हांजी तारीफ़ तव्हांखे इनकरेज कंदा आहिनि? जी सर उस्ताद बि कंदा आहिनि ऐं ॿियो मुंहिंजा फ्रेंड बि कंदा आहिनि काफ़ी सारा। तव्हांजे फ्रेंड्स खे हिकु नात पढ़ींदो आहे? जी फ्रेंड जी स्कूल में बि इलाही सारा 2-3 ॼणा अहिड़ा आहिनि मूं जीअं आउं नात पढ़ंदो आहियां उहे बि नात पढ़ंदा आहिनि। पोइ इहो स्कूल जी तरफ़ां कॉम्पिटिशन में आउं वेंदो आहियां। उस्ताद बि मूंखे इलाही भाईंदा आहिनि प्यार कंदा आहिनि। ऐं तव्हांजो बेस्ट फ्रेंड केरु आहे? मुंहिंजो स्कूल में बेस्ट फ्रेंड सभु आहिनि मगर सुठो दोस्त आहे वो बि नात खाना एतिशा। अच्छा ऐं अदी तव्हांजी दोस्त केरु आहे? मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे असफिया। असफिया? अच्छा उहा नात पढ़ंदी आहे? न उहा त पोइ तव्हां हुनखे चवंदा कयो न त तव्हां बि नात पढ़ो। उहा मॉनिटर आहे। मॉनिटर फर्स्ट पोजीशन ईंदी आहे हर दफ़े। ऐं तव्हां कहिड़ी पोजीशन खणंदा आहियो? मां पास ईंदी आहियां। अच्छा छो तव्हां पोजीशन छो न आहियो खणंदा? मां सिर्फ़ु 3rd क्लास में आई 2nd पोजीशन। उनखां पोइ आउं तिलावत में 2 दफ़ा वई आहियां कॉम्पिटिशन में मेहरान कौंसल हाल में पोइ उते 2 दफ़ा मां 2nd पोजीशन खई आहे। अच्छा मंसूर जेको शुरूआत में चवनि पिया त तव्हांखे पंहिंजे पेरेंट्स जी ॻाल्हि ॿुधणु घुरिजे जेको चवनि था उहो करणु घुरिजे ऐं जेको नथा चवनि उहो न करणु घुरिजे छो मतिलबु असांजे इलाही फ़ाइदे जो सभु कुझु चवंदा आहिनि त तव्हां ॿिन्हिनि खां मां पहिरियां मतिलबु तव्हां खां पुछंदसि नुमान ऐं पोइ मां पारस खां पुछंदसि तव्हांजे बारे में छा राय आहे त नुमान तव्हां ॿुधायो। जी माण्हू पेरेंट्स जो चवणु मञणु घुरिजे जीअं उहो चवंदो आहे कजे ऐं घर में फादर मदर जेको चवंदा उहो सुठा ई लाइ चवंदा ऐं हर ॿार खे पेरेंट्स जी ख़िदमत करणु घुरिजे अदब करणु घुरिजे ऐं उन्हनि शफ़क़त सां पेश अचणु घुरिजे। जी ऐं तव्हां कीअं पंहिंजे पेरेंट्स सां पेश ईंदा आहियो? इलाही सुठो पेश ऐं पारस तव्हां बि? ऐं तव्हां कुझु चवणु चाहिनि तव्हांजी का राय अचे? जी मुंहिंजा पेरेंट्स इलाही ख़्यालु रखंदा आहिनि असांजो त असां बि पंहिंजे पेरेंट्स जी ख़्यालु रखूं ऐं उन्हनि जी ख़िदमत करूं त असांखे इलाही सुठो थो लॻे जीअं ख़िदमत था करूं। भली ॻाल्हि आहे तव्हांखे पंहिंजे पेरेंट्स जी ख़िदमत करणु घुरिजे ऐं असां सभु पंहिंजे पेरेंट्स जी काफ़ी ख़िदमत कंदा आहियूं काफ़ी इज़त कंदा आहियूं ऐं इहो ई आहे त तव्हांखे पंहिंजे पेरेंट्स जी इज़त ज़रूरु करणु घुरिजे। ऐं तव्हांजा पेरेंट्स छा चाहींदा आहिनि त तव्हां वॾा थी छा थियो? पेरेंट्स चाहींदा आहिनि ऐं दुनियाई तालीम में CSS ऑफिसर ऐं दीनी तालीम में आलिम ठहियां ऐं हाफ़िज़ ऐं तव्हां? ऐं आउं चवंदी आहियां त आउं मिलाद वारी थियां वॾी थी। अच्छा मिलाद में तव्हां नात मतिलबु वरी नात ख़्वा थींदी असांजी अदी त कशिफ तव्हां वॾा थी छा थींदो? मां CSS ऑफिसर। ओके तव्हांजी बिल्कुलु मूं वांगुरु राय आहे तव्हां ज़रूरु थींदो मुंहिंजी दुआ आहे पर कशिफ हींअर हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक था वठूं ऐं उन ब्रेक खां पोइ वापसि अचण खां पोइ असां पंहिंजे महिमाननि सां कचहरी कंदा। त हलो हिकिड़ी ब्रेक था वठूं। वेलकम बैक नाज़रीन। हीअ आहे असांजो प्रोग्राम ॿारनि जी दुनिया ऐं हिन दुनिया में खोड़ सारा रंग आहिनि असांजा महिमान बि आहिनि त अचो कशिफ असांजे महिमान अॼु नुमान ॾांहुं था हलूं
इहो असांखे ॾाढा सुठा तिलावत बि कंदा आहिनि ऐं नात ख़्वान बि आहिनि त नुमान तव्हां असांखे छा था ॿुधाइणु चाहियो पहिरीं हिकु असांखे किरत ॿुधायो जी 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 बिस्मिल्लाह أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث صدق الله العظيم सुभान अल्लाह जज़ाकल्ला नुमान तव्हां ॾाढी सुठी तिलावत था कयो मां ॾाढो इम्प्रेस थियो आहियां मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त तव्हां एतिरा नंढड़ा आहियो उनजे बावजूदि एॾी सुठी तिलावत वेठा कयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त नुमान तव्हां ॿुधायो त तव्हां एॾी सुठी तव्हांखे कंहिं सलाह ॾिनी त तव्हां तिलावत शुरू कयो ऐं नात ख़्वानी कयो या नंढे हूंदे खां पढ़ंदो हुअसि ऐं बाबा मां महिनत ऐं ॿियो कारी गुलाम साहिब मूंखे इलाही हेल्प मदद कई कारी गुलाम साहिब मुंहिंजा उस्ताद आहिनि उन्हनि मूंखे तिलावत सेखारी ऐं नंढे हूंदे खां तिलावत सेखारींदे वरी क़ुर शरीफ़ उन्हनि पढ़ायो इन करे वरी मुंहिंजो शौक़ु हो पंहिंजो घर नंढे हूंदे आउं घर में पाण में पढ़ंदो हुअमि पोइ आहिस्ते आहिस्ते अची वियो पोइ वरी अञा सुठे करण तिलावत अञा सुठी करण जी कोशिशि कई ऐं ॿियो कारी गुलाम साहिब उस्ताद वटि लॻासीं तव्हां जेतिरे सुठे नमूने सां तव्हां असांखे तिलावत करे ॿुधाई आहे तव्हां ओतिरा ई सुठा तयार बि थी आया आहियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असां ॾाढा टैलेंटेड महिमान आया आहिनि त अदी ॾे था हलूं त अदी तव्हां हाणे असांखे छा ॿुधाईंदो नात जी बिस्मिल्लाह करम के आशिया ने की क्या बात है करम के आशिया ने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है आपके
आस्ताने की क्या बात है। फातिमा और अली और हुसैन हसन, फातिमा और अली और हुसैन हसन, फातिमा और अली और हुसैन हसन, मुस्तफा के घराने की क्या बात है। पंजतन के घराने की क्या बात है। आपके आस्ताने की क्या बात है। एक घर जो मिले शहर सरकार में, एक घर जो मिले शहर सरकार में, एक घर जो मिले शहर सरकार में, फिर तो ऐसे ठिकाने की क्या बात है। फिर तो ऐसे ठिकाने की क्या बात है। आपके आस्ताने की क्या बात है। ॾाढो भलो लॻो, तव्हां असांखे ॾाढी भली नात ॿुधाई ऐं काफ़ी भलो है न मंसूर, काफ़ी एंजॉय कयो असां। त कश्यप हिननि खां तव्हां कुझु सवाल पुछो। हा, सवाल इहो था कंटिन्यू कयूं त तव्हांखे को अहिड़ो मौक़ो यादि आहे जंहिंमें तव्हां नात पिया पढ़ो ऐं तव्हांखे सभु मसइलो थी वञे, तव्हां भुलिजी पिया हुजो ऐं काफ़ी मतिलबु तव्हांखे कीअं दरकार न हुजनि, कुझु यादि आहे मुश्किल तव्हां पेश आई हुजे? खे असांखे केॾा मुश्किल कोन्हे, असां यादि कंदा आहियूं पोइ वापसि ॿुधाईंदा आहियूं, अहिड़ो त असां पढ़ूं कोन। मतिलबु तव्हां पको करे हुन खां पोइ था कंदा आहियो। असांखे करण बि ईअं घुरिजे त हर शइ खां पहिरीं असांखे हुन लाइ तयारु थियणु घुरिजे त असांखे हीअ करिणो आहे त असां तयारी करणु शुरू करे ॾियूं। त कश्यप हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक था वठूं ऐं हिन ब्रेक खां पोइ वापसि अची हिननि जी ज़ाती ज़िंदगी जे बारे में हिननि खां कुझु सवाल जवाब था पुछूं। त कश्यप हिन नंढिड़े ब्रेक खां पोइ असां वापसि वेठा अचूं। वेलकम बैक नाज़रीन, हीअ आहे तव्हांजो प्रोग्राम ॿारनि जी दुनिया ऐं हिन दुनिया में असां वटि कुझु महिमान आया आहिनि जेके असांजा ॾाढा सुठा महिमान आहिनि, टैलेंटेड महिमान आहिनि। त कश्यप हिननि खां हाणे असां सवाल जवाब जो सिलसिलो वरी खां कंटिन्यू था कयूं। त हिननि खां मां पुछणु थो चाहियां त नुमान, तव्हां रांदि कहिड़ी खेॾंदा आहियो? क्रिकेट खेॾंदा आहियो। ऐं अॼु तव्हां कहिड़ी रांदि खेॾंदा आहियो? अच्छा जी, पकड़म पकड़ाई। अच्छा, क्रिकेट ऐं पकड़म पकड़ाई, हा काफ़ी एंजॉइंग गेम। ऐं तव्हां कॾहिं मतिलबु तव्हां हिते त काफ़ी मासूम ऐं काफ़ी भला ॿार, मतिलबु इहे कुझु ॿार हूंदा आहिनि काफ़ी शैतानी हूंदा आहिनि, पर तव्हां मूंखे मासूम ॿार लॻो। त तव्हांजे घर में अहिड़ी कुझु शरारतूं हूंदियूं आहिनि जंहिं तव्हां मतिलबु कॾहिं दड़का मिलिया हुजनि, कुझु भनी छॾियो हुजे, कुझु बि मस्ती कई हुजे? आहे ॿुधाईंदो, ॿुधायो। यादि न आहे, बाक़ी शरारती आहियो? शरारतूं कोन कंदा आहियूं, मतिलबु सब मस्ती मज़ाक कंदा आहियूं घर में, वरी कचहरी घर में कंदा आहियूं बाबा माना। असांखे टाइम कोन मिले एॾो, सुबुह जो स्कूल वेंदा आहियूं, पोइ चेंज करे काफ़ी कम हूंदो आहे, लंच करे पोइ मदरसा माना वरी सेंटर, वरी मगरिब जी नमाज़ पढ़ंदा आहियूं, वरी मदरसा लॻंदो आहे मगरिब खां पोइ हुनमें वरी क्लास सिखाईंदा आहिनि, वरी इशा जी नमाज़ पढ़ी वरी राति जो सुम्ही वेंदा आहियूं। अच्छा, होमवर्क जे लाइ कुझु टाइम हूंदो न, मतिलबु तव्हां मगरिब में जेको मतिलबु तव्हां नमाज़ पढ़ंदा आहियो खां पोइ मूंखे स्कूल में मिलंदो आहे उहो आउं ब्रेक में करे सघंदा आहियां। ब्रेक में ई करे सघंदा आहियो। ऐं अगरि होमवर्क ब्रेक खां पोइ मिले? होमवर्क ब्रेक खां पोइ मिले जंहिंमहिल थोरो मिलंदो आहे त टाइम में अंदरि करे वठंदा आहियो। अच्छा, ऐं तव्हां चयो त तव्हांखे क्रिकेट वणंदी आहे, त उहो क्रिकेट में तव्हांखे बैटिंग वणंदी आहे या बॉलिंग? ऑलराउंडर। अच्छा, बैटिंग बॉलिंग। त पोइ तव्हां वाक़ई ऑलराउंडर आहियो, तव्हांखे दीनी तालीम बि आहे ऐं दुनियावी तालीम बि आहे, तव्हां खेॾो बि था, तव्हां मदरसे बि वञो था ऐं ॾिसूं था अच्छा, घुमण जो तव्हांखे केतिरो शौक़ु आहे? तव्हां कहिड़ी कहिड़ी जॻहियुनि ते घुमी आया आहियो? घुमी त पाकिस्तान में त बसि कराची, टंडोला यार, मोरो, नवाबशाह, सांगण, हिननि जॻहियुनि ते घुमिया आहियूं। ऐं तव्हां हैदराबाद में बि घुमिया हूंदो? जी, हैदराबाद में। त पोइ हैदराबाद में कोई अहिड़ी ॿ मशहूरु जॻहियूं ॿुधायो मूंखे, कोई बि?
Boulevard Mall हम्म and Al-Alam Restaurant. अच्छा बस इन्हनि ते वियो ॿियूं बि त मशहूरु जॻहियूं आहिनि इलाही मशहूरु जॻह आहिनि. असांजो सिंध म्यूज़ियम आहे हैदराबाद में रानी बाग बि आहे रानी बाग बि इलाही मुंहिंजो फेवरेट. अच्छा त पोइ रानी बाग में तव्हां छा कंदा आहियो जानवरनि खे ॾिसंदा आहियो या झूला खाईंदा आहियो तो कम ॿई कंदा. अच्छा ॿई कंदा आहियो त अदी खां त पुछूं त तव्हांखे खाइण में छा वणंदो आहे खाइण बिरयानी. बिरयानी ऐं तव्हांखे खाइण में छा वणंदो आहे तो स्पाइसी स्पाइसी फूड्स तव्हांखे वणंदा आहिनि तव्हां पचाईंदा आहियो कुझु फास्ट फूड न सिर्फ़ु खाइण में तव्हांखे इंट्रस्ट आहे अच्छा पोइ कहिड़ी अच्छा पोइ कहिड़ी असां तव्हांजे घर ईंदासीं तव्हांजे घर जी बिरयानी खाईंदासीं ठीकु आहे असांजी दावत लॻी वई असांजी प्यार में ही न आहिनि पचाईंदी पर हिननि जी मदद पचाईंदी हूंदियूं त असां बिरयानी खाईंदासीं ठीकु आहे तव्हांखे असांखे दावत ॾियणी पवंदी हाणे त चयो आहे मां तव्हांखां स्पाइसी फूड खाईंदसि तव्हां मूंखे बिरयानी ठाहे करे जी सही ऐं तव्हांखे कहिड़ा ॿार वणंदा आहिनि मतिलबु स्कूल में तव्हां कहिड़ा फ्रेंड्स रखंदा आहियो जेके शरारती हूंदा आहिनि या ख़ामोश हूंदा आहिनि जेके सुठो पढ़नि ऐं सारनि जी इज़त कनि पंहिंजी इज़त कनि ऐं ॿारनि खे एतिरो क्रिएटिव हुजणु घुरिजे जो मतिलबु ईअं इंटेलिजेंट. हा क्रिएटिव इंटेलिजेंट हा मतिलबु कंहिं हिकिड़ी शइ ते गौर न करणु घुरिजे हा मतिलबु ऑल अराउंड ईअं न पढ़ाई दीन ऐं गेम्स बचनि फिज़िकल गेम्स बचणु घुरिजनि ऐं वरी थोरो शैतान बि हुजणु घुरिजे ऐं थोरो मासूम बि हुजणु घुरिजे काफ़ी डिफरेंट ॿार हूंदा आहिनि पाकिस्तान में कुझु भला आहिनि कुझु यू नो शरारती आहिनि काफ़ी क्रिएटिव ॿार आहिनि असां शरारतियुनि सां यादि आयो त तव्हां शरारतूं कंदा आहियो शायद तो कोन्हे मुश्किल कॾहिं कॾहिं कंदा आहियो घर वो भी घर में लिखायो त न हाणे भला ॿुधाए छॾियो बचपन जी कुझु थोरो सो बि यादि हुजे यादि भला कॾहिं तव्हां करे कूड़ ॻाल्हायो पंहिंजे पेरेंट्स सां ऐं उहो कूड़ पकड़िजी वियो हुजे न कूड़ तव्हां न आहियो ॻाल्हाईंदा अच्छा ऐं तव्हां कहिड़ियूं हरकतूं कंदा आहियो तव्हां सच सच ॿुधायो नुमान त असांखे लिखाए पियो त तव्हां ॿुधायो त नुमान कहिड़ियूं कहिड़ियूं हरकतूं कंदो आहे मूंखे पाण कोन्हे ख़बर पहिरीं भाउ पैदा थियो पाण पैदा थियमि पहिरीं भाउ खे ख़बर हुजणु पई तव्हां भई लॻो त शरीफ़ वेठा बदमाशी न कंदा आहियो हर बार शैतान हूंदा ईअं न आहे त को ॿार मासूम हुजे कंदा आहियूं बाबा मां वरी कचहरी गैदरिंग थींदी कचहरी केॾी कंहिं महिल टाइम मिले थो ऐं तव्हांजी जॾहिं तव्हां चयो त फैमिली असांजी नात ख़्वानी कंदी आहे ऐं तिलावत बि कंदी आहे त जॾहिं तव्हां सभई गॾजंदा आहियो त हीअं नात वग़ैरह पढ़ंदा आहियो तव्हांजे खानदान में सभ खां तव्हांजी दोस्ती कंहिंसां आहे दोस्ती हर कंहिंसां पर कोई अहिड़ो कज़न हूंदो आहे या कोई घर जो भाती हूंदो आहे जंहिंसां तव्हांजी अहिड़ी दोस्ती हूंदी आहे जो तव्हां हर काई ॻाल्हि हुन सां शेयर करे था सघो दोस्ती कान्हे ऐं भला स्कूल में कहिड़ी कंहिंसां दोस्ती आहे स्कूल में इंटेलिजेंट ॿार ऐं नात खान जेके नात खान जे हवाले सां हुजनि टेरा जे हवाले सां हुजनि शैतानी ॿारनि सां दोस्ती कोन्हे अच्छा मंसूर हाणे मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे त तव्हां मोबाइल वग़ैरह लैपटॉप कंप्यूटर इस्तेमालु कंदा आहियो मतिलबु घणो त कुझु ॿार हूंदा आहिनि कंदा आहिनि मोबाइल कोन्हे टैबलेट आहे उहो बि हींअर वरितो आहे महीनो ॿ 3-4 महीना थिया ऐं तव्हां टैबलेट मां सिखंदा आहियो जेका यूट्यूब ते काफ़ी माण्हू हूंदा आहिनि न जेके नात वग़ैरह सेखारींदा आहिनि किरत करणु सेखारींदा आहिनि बाबा जे मोबाइल में सिखंदा आहियूं ऐं टैबलेट में यूट्यूब कोन्हे इन्हनि में टैबलेट्स में कहिड़ी गेम्स खेॾंदा आहियो टैबलेट्स में स्नूकर ऐं सबवे सफर खेॾंदा आहियो ऐं अॼु तव्हां कहिड़ी खेॾंदा आहियो गेम असां बि ॿई खेॾंदा आहियूं मतिलबु ॿई हिकिड़ी टैबलेट ते खेॾंदा आहियो केॾी महिल त इन ते तव्हांजो झगड़ो थींदो आहे त हिन वधीक टाइम टैबलेट हलायो मां घटि टाइम हलायो थींदो आहे ऐं भला तव्हांजो झगड़ो थींदो आहे त कीअं थींदो आहे केरु तव्हां डिसाइड करंदो आहे नुमान तव्हांजी साइड ममा करंदा आहे बाबा टैबलेट मूंखे गिफ्ट कयो मुंहिंजे दोस्त वरी जमाल हाणे वरी आहे मुंहिंजो पर इस्तेमालु बि कंदा ऐं पोइ झगड़ो थींदो आहे अच्छा मूंखे तव्हांखे हिकु सुवालु आहे तव्हांखे घणो ममा सपोर्ट कंदी आहे घणो पापा कंदो आहे ॿई मतिलबु कोन हूंदो आहे न त मतिलबु बादल हूंदा आहिनि बाबा इलाही मिलादुनि में वठी वेंदो आहे कारी साहबनि वटि वठी वेंदो आहे मिलाईंदो आहे ऐं ॿियो जिते मिलाद हूंदो आहे उते राति जो बाबा मने ऐं मतिलबु ईअं हूंदो आहे न कुझु ॿार ईअं नाननि जी ममाउनि खे चवंदा आहिनि न मस्ती न कयो को मतिलबु कॾहिं कॾहिं दड़का मिली वेंदा आहिनि त ॿारनि शैतानी आहिनि पर पापा जेको हूंदा आहिनि हमेशह सपोर्ट कंदा आहिनि न नचो न नंढा ॿारनि त मूंखे मतिलबु पापा हमेशह सेफ रखंदा पर मम्मा बि ॾाढी बढ़िया मुंहिंजी मम्मा बि ॾाढी बढ़िया पापा बि ॾाढा भला आहिनि सभु भला हूंदा आहिनि पेरेंट्स त हमेशह भला हूंदा आहिनि अच्छा तव्हांजो कुझु सुवाल हुजनि एॾा सुठा असांजा महिमान आहिनि त इन्हनि खां पुछूं था त तव्हांखे मतिलबु क्रिएटिविटी कहिड़ी आहे तव्हांखे आर्ट पसंदि आहे आर्ट पेंटिंग करणु तव्हांखे न ड्राइंग पसंदि कान्हे शौक़ु आहे सिखण जो पर कैलीग्राफी वग़ैरह में इंट्रस्ट आहे जी कैलीग्राफी वग़ैरह में इंट्रस्ट न न पढ़ाई सां ऐं तिलावत सां
कुरान शरीफ़ सां इन सभिनि शयुनि में इंट्रस्ट आहे। अच्छा, हलो भली ॻाल्हि आहे, काफ़ी इंट्रस्टिंग ऐं वॾा ॻाल्हि आहे। दोस्त कोन खां बसि हिकिड़ो उहो बि स्कूल में आहे, बसि उहो हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो। त आनंद भाई असांजो म्यूज़िक वॼाईंदो त असां पंहिंजे महिमाननि खां मैसेज वठंदासीं त तव्हां नुमान त तव्हां कोई बि चङी ॻाल्हि या को जेके message असांजा ॾियणु चाहियो? ॾिसंदड़ आहिनि दोस्त उन्हनि खे तव्हां काई बि चङी ॻाल्हि या मैसेज ॾियणु चाहियो था? मैसेज इहो आहे त माण्हू वॾनि जी इज़त करे, वॾनि जी इज़त ख़िदमत करे, माउ पीउ अदब सां पेश अचे, ऐं ॿियो पढ़ाई ते घणो घणो वधि खां वधि ध्यानु ॾियणु घुरिजे। ऐं पारस तव्हां? मुंहिंजो बि इहो जेको भाई ऐं दीन इस्लाम दुनिया जी तालीम सां गॾु गॾु दीन इस्लाम ते बि हलणु घुरिजे। दीनिस्तान बेशक असांखे दीन ते हलणु घुरिजे। ऐं आनंद भाई खे त चऊं त आनंद भाई म्यूज़िक वॼायो त काफ़ी भलो म्यूज़िक काफ़ी एंजॉय कयो। मूंखे लॻे मुंहिंजो थोरो ॿुधल ॿुधल पियो लॻे, तव्हां कुझु ॻायो हुए? जी मदो जोली मेरी या मोहम्मद। अच्छा, हाँ मूंखे थोरो ॿुधल हो, मतलब थोरो यादि पियो अचे। हा त बसि असां पंहिंजे महिमाननि खे थैंक यू था चऊं त ही आया नोमान Thank you so तव्हांजो थैंक यू, much. पारस तव्हांजो बि थैंक यू त तव्हां आयो ऐं हिन में तव्हांजे पेरेंट्स जी आहे त तव्हांजा पेरेंट्स तव्हांखे हिते वठी था अचनि ऐं तव्हांखे सपोर्ट था कनि त तव्हां ॿिन्हिनि जो ॾाढी महिरबानी त तव्हां आयो। त कश्यप असांजे प्रोग्राम जो टाइम त ख़तमु थियण वारो आहे। लेकिन प्रोग्राम ख़तम थियण खां पहिरां मां सिर्फ़ु हिकिड़ो सवाल तव्हांखां पुछणु चाहींदमि त असां तव्हां सां पूरो प्रोग्राम गॾु रहियासीं, काफ़ी ॻाल्हियूं कयूं, हाणे तव्हां ॿिन्हिनि खे गॾु मिली असांखे ॿुधाइणो आहे त मां तव्हांखे घणी वणेसि या मंसूर, छो जेको महिमान हूंदो आहे हमेशह मां हुनखां इहो सवाल ज़रूरु कंदी आहियां भई हुन को मुंहिंजे पासे ज़रूरु कजो प्लीज़। अच्छा, मां पारस खे वणेसि, तव्हां मोहम्मद मतिलबु ठीकु आहे छोकिरी। त आनंद भाई जो बि ॾाढो थैंक यू। त आनंद भाई बि आया, असांखे बैकग्राउंड म्यूज़िक ॾिनो त असांखे ॾाढो मज़ो आयो हिन प्रोग्राम में। असांजा महिमान बि ॾाढा सुठा हुया। त दोस्तो हिन हफ़्ते खां असां तव्हांखां मोकिलायूं था नेक्स्ट ट्यूज़डे ते असां तव्हां सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।